नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान समेत समूरी सिंध में टैलेंट की कमी न है। खिपरो शहर में उभरंदड़ रागी पंहिंजा कलाम ॻाए महफ़िल में पंहिंजी आवाज़ जो जादू जगाईंदा। इन मौके ते खिपरो जे रागिन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नालो मुख्तियार फ़कीर टंडो आदमगांव। साईं ने सिक्ख्या तकरीबन वती थी 15-20 साल थी आना असांखे नई कम में लगातार। मगर इन कम लाइ वॾी ज़िंदगी खपे हिकिड़ी जेका 200 साल जी या 150 साल जी हुजे, जंहिंमें कुझु सिखे ऐं पोइ कुझु ॻाए। इहो हिकिड़ो समूड आहे। इन में कंहिंखे थोरो जेको हथ अचे थो फनकार आहे, बाक़ी इन जी अंत जी साईं ख़बर का बि कोन्हे अञा तक। कुल ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं दाद मिलंदो आहे या का ताड़ी वॼाईंदा आहिनि, दाद मिलंदो आहे, मोट मिलंदी आहे, त ॾाढी तमामु घणी ख़ुशी हूंदी आहे त इहो असां हासिलु कयोसीं फ़न ज़िंदगी में। ॾिसो न, कंहिं बि असांजो सार केर बि नथो लहे, छो त असां हरदमि माण्हुनि जूं दिलूं राज़ी कयूं आहिनि, धुनूं वॼाए, तराना वॼाए। को माण्हू अहिड़ो न आहे जेको असांजी सपोर्ट वठे इन टाइम में ऐं असांजो क़दुरु करे को न आहे को। हाणे मुक़ाबिलो साईं इहो ई कंदासीं त असांजी उमिरि अदने साज़नि में गुज़री वई आहे। असांजे लाइ साज़ जो ईअं छेड़ो आहे जीअं हिकिड़ो टाइम जी मानी मिले थी न, ईअं सुर खां बग़ैर रही नथा सघूं। साईं नालो मुंहिंजो मंज़ूर फ़कीर, टंडो आदम जो रवास। इहो सुर त जाम सुर आहिनि, नाला वठी माण्हू केतिरा नाला वठनि, पर जेतिरो आहे उहो असांखे यादि आहे जेको उस्तादनि सेखारियो आहे असांखे, जेको असां हासिलु कयो आहे। मुख़्तलिफ़ राग आहिनि जेके अहमल कल्याण थियो, भूपाली थी, तिलंग थी, भैरवी थी, मल्हार थी, कानरो थियो, राणो थियो, जेके बि राग आहिनि इहे थोरा घणा यादि आहिनि। ही इश्क़ आहे, जे उनखे लगन जे घणी वधीक आहे त उन लाइ महीनो बि वॾो आहे। बाजे में सुर वधीक, हा। ऐं बाजो ॾुखियो। बाजे सां, बाजो जे करे न हूंदो त आसा जी कीअं ख़बर पवंदी। हा, ॾे ऐं वाक़ई अलाह जी इहा देन आहे, जे करे माण्हू खे घणा माण्हू आहिनि, पर कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूं बहारनि जी। लतीफ़ सरकार चयो आहे त इहो ईअं ई आहे सिस्टम। जी साईं, असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजा बि चाहींदड़ आहिनि या जेके ॿुधंदड़ आहिनि, जेके दाद था ॾियनि, उन्हनि जी महिरबानी ऐं तमामु सुठी ख़ुशी थींदी आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे, असांजी सिंध जो सखावत आहे, इहो सॼो प्रोग्राम आहे जेको सिंध सखावत जो आहे। ऐं असांखे ॿियो कुझु न आहे त एतिरो आहे, कल्चर जेको बि आहे सिंध जो, उन में राॻींदड़ असांजा जेके बि आहिनि थोरा घटि आहिनि, अलाए छाजे करे, छो त इन्हनि जो को हिसाबु किताबु न आहे। ॿाहिरि मुल्क में वञो त कॉलेज आहिनि, स्कूल आहिनि, बाक़ाइदे हिन इहो तालीम आहिनि, पढ़ाईंदा आहिनि, जीअं पाण खे पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि स्कूल में, अहिड़े हिसाब सां। हल जहिड़ा झटा त हलंदा रहंदा आहिनि, को कीअं हलंदा आहिनि, को कहिड़े हिसाब सां, पर जहिड़ो बि उहो हुजे जेको पंहिंजो हक़ वारो हुजे, ना हक़ी न हुजे। सब खां पहिरीं त सभिनी सिंध वासियुनि खे अस्सलाम वालेकुम। दरअसल छा आहे त ही हिकु अहिड़ो इल्मु आहे, फ़न मौसीक़ी जी दुनिया में उस्ताद ख़ान साहब मरहूम मेहंदी हसन जेको फ़न मौसीक़ी जो तमामु वॾो बेताज बादशाह हो, उन्हनि चयो त हाणे ज़िंदगी कोन बची आहे ऐं थोरो थोरो कमु सम्झ में आयो आहे। माना कम मौसीक़ी जो थोरो थोरो समझ में आयो आहे, पर ज़िंदगी कोन बची आहे। आऊं तो ना चीज़ आहियां
अल्हम्दुलिल्लाह वॉइस ऑफ सिंध सीज़न 3 जेको सिंध टेलीविज़न ते ऑन एयर थियो, उन प्रोग्राम में पूरी सिंध के मूं रिप्रेजेंट कयो ऐं पूरी सिंध में फर्स्ट अवार्ड खयो वॉइस ऑफ सिंध जो। 5 लाख रुपया मूंखे सिंध टेलीविज़न की तरफ़ां मिलिया ऐं फर्स्ट टाइटल मिलियो वॉइस ऑफ सिंध सीज़न 3 जो। बस मिड़ी ही ईअं सम्झो त हिकिड़ो कमु आहे जंहिंखे कयूं पिया गाते गाते गवैया बन जाएंगे। हिननि मुतालबो कयो त असांखे सरकारी सतह ते हथी ॾिनी वञे जीअं असीं पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करे पंहिंजे शहर समेत पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघूं। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।